بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. أشراط الساعة الكبرى هي يأجوج وماجوج. أجي بيو نمبر هندو ما سمعتو بيو نمبر حلقة هندو حديث عظيمة يكري حديث عبد الله بن عمر. حديث عبد الله بن عمرو قال صلى الله عليه وسلم: إن الله عز وجل جزأ الخلق 10 أجزاء. अल्लाह ताला नबी करीम फरमाए थो त अल्लाह ताला पंहिंजी ख़ल्क़ जेकी आहे पैदा जेकी कई आहे उन्हनि खे 10 हिसा करे फजाअल 9 अज्ज़ा मिनहुम अल मलाइका। उन्हनि 10 मां जेके 9 हिसा कया अथई मलाइकनि खे वजुज़अन साइर ख़ल्क़, यानी जेके मेन शयूं। हाणे इहा हदीस वॾी आहे ऐं ॾुखी आहे थोरी सम्झ में, इंशाअल्लाह दोस्तनि खे ईंदी, कोशिशि कंदुसि त नबी खे अल्लाह ताला चए थो त मां 10 पंहिंजी मख़लूक जेकी आहे 10 हिसा कई आहे। उन 10 हिसनि मां 9 हिसा आहिनि मलाइका, यानी ॾिसो केतिरे अदद दुनिया में मख़लूक आहे, उन्हनि मां 9 हिसा त मलाइका आहिनि, हिकिड़ो हिसो सॼी ख़ल्क़ आहे। ठीकु आहे, हाणे 9 हिसा मलाइके जेके आहिनि अलाह पैदा कया आहिनि, चए थो उन्हनि मां 9 ई सिर्फ़ु इबादत मुंहिंजे लाइ हूंदे, जेके सब्बिहून लैल, राति ॾींहुं रुॻो तस्बीह पढ़ंदा, ऐं हिकिड़ो हिसो जेको ॿियो हूंदो उहो सिर्फ़ु जंहिंजो कमु आहे त रिसालत खणी वञनि दुनिया ॾे, जीअं जिब्रील आहे, मीकाईल आहे, बारिशनि जा मलाइका, ईअं। त उते हदीस में पहिरियां हदीस सॼी ॿुधायो, पोइ शरह कयां थो त अल्लाह ताला चयो नबी करीम त इन अल्लाह جعل الخلق 10 أجزاء فجعل 9 أجزاء ملائكة وجزء سائر الخلق، وجزء الملائكة 10 أجزاء فجعل 9 أجزاء يسبحون الليل والنهار لا يفترون، وجزء لرسالته وجزءا لرسالته، وجزء الخلق 10 أجزاء فجعل 9 أجزاء الجن وجزءا لبني آدم، وجزء ابن آدم 10 أجزاء فجعل 9 أجزاء يأجوج ومأجوج وجزءا لسائر الناس. يا حديث جكية حديث صحيح أي أخرجه الحاكم وقال حديث صحيح. मुख़्तसर करे इंशाअल्लाह इन जी थोरी सम्झ कयूं त अल्लाह साईं चए थो त मूं सॼी ख़ल्क़ 10 अज्ज़ा 10 हिसा मूं कई आहे। उन 10 मां जेके आहिनि त उन्हनि 10 मां 9 हिसा आहे मलाइका, वजुज़अन साइर, हिकिड़ो हिसो जेको आहे ॿी सॼी ख़ल्क़, यानी ॿी सॼी ख़ल्क़ हिकिड़े हिसे में अंदरि, एतिरा मलाइका असांखां वधीक आहिनि। ठीकु आहे, वरी उहो जज़ अल मलाइकत 10 अज्ज़ा, ऐं मलाइकनि खे 10 हिसा करे उन्हनि मां 9 हिसा जेके आहिनि युसब्बिहून लैल वन्नहार ला यफ्तूर, 9 हिसा जेके मलाइकनि मां हूंदा सिर्फ़ु राति ॾींहुं अल्लाह जी इबादत कंदा ऐं तस्बीह पढ़ंदा। वजुज़अन लिरिसालत, हिकिड़ो हिसो जेको 9 मां जेको बचो उहो सिर्फ़ु ॿियनि कमनि जे लाइ, हिकिड़ो जेको मींहुं वसाइण जो कमु हूंदुसि उनजो, ॿियो जेको मौत आहे इज़राइल, जीअं ॿियो जिब्रील आहे उहो हिकिड़ो उन जे लाइ, उहो उनजो इहो कमु हूंदो। इन खां ॾिसूं वधीक वजज़ अल ख़ल्क़ वजज़ अल ख़ल्क़ 10 अज्ज़ा, ऐं जेके मख़लूक दुनिया में आहे उन्हनि खे 10 हिसा कयो आहे अल्लाह ताला, त उन्हनि मां 9 हिसा फजाअल 9 अज्ज़ा मिनहुम अल जिन वजुज़उन लिबनी आदम। ॾिसो न मख़लूक जेके दुनिया में आहे 9 उन्हनि मां जिन आहिनि। हाणे उन मां हिकिड़ो हिसो आहे जेको इंसानु, ॾिसो केॾो असांखां वधीक जिन मख़लूक आहे। ठीकु आहे, उन्हनि खे उहो हिकिड़ो हिसो जेको बनी आदम, वजज़ बनी आदम, वरी बनी आदम खे 10 हिसा कया अथसि अल्लाह साईं, चए थो फजज़ बनी आदम 10 अज्ज़ा, हाणे इंसाननि खे 10 हिसा कया अथसि। ठीकु आहे, हाणे उन्हनि 10 हिसनि मां फजाअल 9 अज्ज़ा याजूज वमअजूज वजुज़उन लिसाइर अन्नास। हाणे जेके इंसान जेके अल्लाह साईं बनी आदम जेके 10 हिसा कया आहिनि, त उन्हनि मां 9 हिसा आहिनि याजूज वमअजूज, हिकिड़ो हिसो जेको असांजे क़ौम आहिनि, तूं मां जेके सॼी दुनिया में ख़ल्क़ आहे। इन मां तव्हांखे सिर्फ़ु इहो ज़ाहिर थींदो हदीस मां, इन जो वॾी हदीस आहे, ॾुखी हदीस आहे, छाजे लाइ इहो मक़सदु आहे त तव्हां सम्झो त याजूज माजूज केतिरा आहिनि असांखां 9, असीं हिकिड़ो हिसो सॼी दुनिया जा माण्हू, ऐं हू 9 हिसा आहिनि। रावी चवनि था त इहा हदीस जेकी आहे अब्दुल्लाह बिन अम्र जेकी आंदी आहे, इहा रिवायत मां हीअ मरफ़ू नबी करीम ॾे, बल्कि हीअ इसराइलियात जेकी हदीस जेकी बि यहूदिन नसारनि मन जे किताबनि मां हूंदी आहे, उन्हनि मां इंसाननि खे फ़ाइदो वठणो खपे। इहा हदीसूं जेके अचनि थियूं तमामु घणियूं आहिनि, ऐं हदीसूं वॾियूं आहिनि, थोरो ज़हन करे अलाह करे असांखे तव्हांखे सम्झ में अचे। हीअ हदीस ख़ालिद बिन अब्दुल्लाह बिन हरमला अन ख़ालतिही क़ालत ख़तब रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हिकिड़ो ख़ुतबो पढ़ियो, आसिबर रअस, नबी करीम पंहिंजो मथो ॿधी आयो, मिन लदगत अक़रब, नबी करीम खे ॾंगियो हो विछूं,
उन मां बुख़ार जान ते सफ़ा घणोसि तंहिंजो करे मथे खे ॿधी ऐं आयो। हदीस इहा जेकी सही आहे इन जी रिवायत قال الهيثمي رواه أحمد والطبراني ورجاله رجال الصحيح وقال البويسري أن في إتحاف الخير المهرة المسانيد العشرة رجاله ثقات. يعني إيه حديث جا जेके रिजाल आहिनि जेके सनद आहे सफ़ा पकी आहे। हाणे इहा हदीस वॾी आहे ॿुधिजो चङी तरह। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो इहा हदीस ख़ालिद त इन्नकुम तक़ूलून लौ अन ला अदू व इन्नकुम ला तज़ालू। नबी करीम चए थो त तव्हां सम्झंदो त हाणे बसि जंग लड़ायूं ख़तमु, पर न व इन्नकुम ला तज़ालून तव्हांजूं जंगियूं लड़ायूं हलंदियूं पियूं हत्ता यातिया याजूज माजूज जेसि ताईं वञी याजूज माजूज निकिरनि। इरादुल वजूह मुंहं वेकरा हूंदनि, सिगारुल उयून अखियूं नंढड़ियूं हूंदनि, सुहुब अशिगाफ़ यानी इहा सिफ़त आहे हिकिड़ी त यानी हिननि जे वार जेके हूंदा कारा हूंदा ऐं थोरो ॻाढ़ाण बि हूंदी उन्हनि में। सुहब अशिगाफ़ वमिन कुल हदबि यंसिलून हर जबलनि मां हर वाटनि मां हर जॻहनि मां निकिरंदा ईंदा। कअन वजूहुहुमुल मिजानुल मुतरक़ा यानी नबी करीम फरमाए थो त ईअं मुंहुं जीअं गोल थींदो, गोल मुंहुं अथनि। चए थो नबी करीम मक़सदु आहे त हर जॻह तां ॾिसंदो जीअं कीलियूं ईंदियूं आहिनि न कंहिं जंगल में जॾहिं केॾा ॾिसंदे हलंदियूं आहिनि, हीअ बि ईअं आहिनि। ॾिसंदो त हर जॻह मां कंहिं सुराख मां पिया निकिरंदा ऐं एॾी वॾी ख़ल्क़ आहे। इन मां असांखे ख़बर पइजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त हीअ हिननि खे जेके दुलकरनैन सद ठाहियो, जेको दीवार हुननि जे मुंहं में ठाही त न निकिरनि, इन खे हर रोज़ु हू कोशिशि कनि बि था त असीं इन मां निकिरूं ऐं इन मां ॿाहिरि अचूं त माण्हुनि जो ॿियो जहान जी तबाही कयूं। ऐं ओॾे ई उन्हनि खे सभु शइ पंहिंजो खाइण पीअणु आहे। उलमा चवंदा उन्हनि जो सभु शइ खाइण पीअणु आहे। त नबी करीम ॿी बि हदीस में हिकिड़ी ईंदी आहे अॻियां इंशा अल्लाह हुनजी शरह कंदासीं त इहे हर रोज़ु खोटनि था, कुझु सुराख थोरो ॾिसण जहिड़ो थिए थो असां ॾे, ॿी दुनिया ॾे, असांजे जहान ॾे, त हू चवंदा त बसि हाणे जो राति थी सुभाणे असीं वरी अची खोटण पूरो कंदासीं। वरी अलाह साईं राति जो उन खे वरी बंदि करे छॾींदो, वरी हू सुबुह जो उथंदा त हू सुराख बंदि थी वेंदो, वरी हू कोशिशि कंदा त वरी शुरू कयूं कमु। इहो इन्हनि जो हूंदो जेसि ताईं वञी यानी क़यामत वेझो थिए ऐं अलाह साईं हुननि खे हुकुम करे उहो निकिरनि। हिते हिकिड़ी हदीस अज़ीम हदीस अचे थी ऐं हदीस सही आहे रिवायत अहमद सही बुखारी मुस्लिमी ऐं अहमद व तिरमिदी इन्हनि सभिनी वल हाकिम इन्हनि सभिनी इहा रिवायत कई आहे। हदीस सही आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो हदीस अबी हुरैरा अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त फिसद थुम यहफुरून कुल यौमिन हत्ता इदा कादू यखरुकूनहु क़ाल अलज़ी अलैहि। हर रोज़ हू सुराख कंदा अचे ॾिसंदा त हाणे बाक़ी थोरो आहे त उन्हनि जो जेको सरदार हूंदो चओ हलो अॼु हींअर राति जो सुभाणे अचे वरी हुनखे खोटींदासीं। वरी राति जो अलाह साईं हुनखे पूरो बंदि करे छॾींदो। वरी सुबुह जो अचे खोटणु शुरू थींदा त वरी ॾिसंदा त हाणे सुराख थी वियो आहे वॾो ऐं सुभाणे अचे पूरो कंदासीं। त हू ईअं हलंदा जेसि ताईं क़यामत वेझे थींदी त उन्हनि जो जेको सरदार हूंदो न आख़िरी उते चवंदो फ़क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गदन इंशा अल्लाह, जंहिंमें हुननि जो सरदार चवंदो त इंशा अल्लाह सुभाणे असां हिन खे पूरो करे वेंदासीं इन सुराख खे। यानी इस्तथना नबी करीम फरमाए थो फ़क़ाल इस्तथना यानी जे चई इंशा अल्लाह चई त पोइ ॿिए ॾींहुं अचे उन सुराख खे पूरो उहो ॾिसंदा त साॻियो आहे, पोइ उहो निकिरंदा फजदून हो काई जीअं अॻे छॾे विया हुआ त ईअं हूंदो। फ़यख़रुकून हो पूरो सुराख खे वॾो करे ऐं निकिरंदा माण्हुनि ॾे। फ़यख़रुजून अला नास फ़यस्तक़ून अलमा पहिरियां अचे पाणी पीअंदा, जेके माण्हुनि जा खूह दरिया सभु पी छॾींदा। वयफ़िरुन नास ऐं माण्हुनि खे ॾाढी परेशानी थींदी। नबी करीम फरमाए थो त हेॾे होॾे भॼंदा वेंदा। मिनहुम फ़यरमून बिसिहामिहिम हाणे फितनो ॾिस न एॾो अलाह साईं हुननि खे ताक़त ॾेई छॾियो। फ़यरमून बिसिहामिहिम फ़िस्समा फ़तरजअ मुख़दब्बा बिद्दिमा। नबी करीम फरमाए थो माण्हुनि खे त खाईंदा मारींदा इहो कचा खाई छॾींदा माण्हुनि खे, पर एतिरो जो आसमान ॾे पंहिंजा तीर गज़ उछलाईंदा, पोइ उहे मोटी मथां आसमान मां अलाह जे हुननि खे ईअं मोटाए गज़ जेके मोटंदा त रत सां ॻड़ंदा ईंदा त हू छा चवंदा त असीं आसमाननि वारनि खे बि मारे छॾियो। हाणे इहा हदीस सही आहे बुखारी मुस्लिम में ऐं अहमद ऐं तिरमिदी में इहा हदीस बि सही आहे।
हिते असांखे हदीस मां बि फ़ाइदो थिए थो त अलाह ताला हुननि खे इहा सोच न ॾिनी त इन जेके डेम खे हेठां असीं छो खोटियूं, मथां छो न चढ़ूं, पर अलाह साईं हुननि खे इन शइ खां अंधो कंदो ऐं का शइ ॾाकण वग़ैरह ठाहे न ठाहे मथे चढ़े सघिया याजूज मजूज, पर उहो सदाईं अलाह साईं हुननि जी सोच हेठि करे छॾी, हेठां सोचण में हूंदा। ऐं इन मां इहो बि फ़ाइदो हदीस में थिए थो असांखे त ॾिसो त इंसान हर शइ ते चए इंशा अल्लाह। याजूज माजूज क़ौम आहिनि पर काफ़िर बि आहिनि, पर ॾिस हुननि जेॾीमहिल विसरी पियो वञनि एतिरा सालनि जा साल इंशा अल्लाह न चयुनि त इहो सदाईं पिया हिते पिया लोड़नि, पर जेॾीमहिल हुननि जे सरदार चयो सुभाणे इंशा अल्लाह असीं पूरो कंदासीं त उहो सुराख उते हो ऐं ॿियो त ॿिए ॾींहुं हू निकिरी सघिया। इहो बि इन्हनि मां इहो बि फ़ाइदो थिए थो त हिननि राति ॾींहुं न खोटिरियो, ॾींहं जो खोटींदा हुआ, राति जो सुम्हंदा हुआ, जे राति ॾींहुं खोटरिन त असांखे घणो टाइम पहुची वञनि, पर अलाह साईं असांखे बचायो इन्हनि खां, छो जो हू ॾींहं जो कमु कंदा, राति जो सुम्हंदा हुआ। उलमानि जो इहो कौल आहे त अलाह साईं इन्हनि खे इहो अंधो कयो त राति ॾींहुं न खोटिरियो। उलमा चवनि था त हुननि जे विच में अहल सना यानी हुननि में ड्रखण लोहार सभु शइ हूंदा, हुननि जा बादशाह हुननि जा सरदार बि हूंदा, ऐं उन्हनि में अहिड़ा बि माण्हू जेके अलाह खे बि सुञाणनि, जेसिताईं हुननि खे जे हुननि माण्हू चए थो तव्हां हर रोज़ु इंशा अल्लाह कोन था कयो न, तॾहिं जॾहिं बि मोटो था त साॻी यानी उहा लॻी पई आहे, यानी जेको भित वॾी थी वञे, इहा आहे फ़तह अल बारी शरह साहिब बुखारी जी, उते इन में इहो सॼो उलमा जो अक़वाल के कुझु आयतूं अचनि थियूं उहे थोरो ॿुधाईंदा वञूं त क़ुर में हिननि जो केतिरो ज़िक्र थियो आहे। पहिरियां त इहो जिथे अलाह साईं चए थो त क़ाल अल्लाहु यसअलूनक अन ज़िल क़रनैन, अलाह साईं चए थो तव्हां नबी ओ मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखां पुछंदा पंहिंजा क़ौम ज़िल क़रनैन कहिड़ी शइ आहे, कुल सअतलू अलैकुम मिन्हु ज़िक्रा, नबी करीम चए थो मां तव्हांखे ॿुधाईंदुसि इन जी ख़बरूं। इहे आयतूं पूरियूं जिथे आहिनि हत्ता इज़ा बलग़ बैन सद्दैन वजद मिन दूनहुमा क़ौमन, चए थो त जिथे अचे पहुतो ज़िल क़रनैन फतह कंदो वियो दुनिया खे फतह कंदो वियो, जिथे वञी ॿिनि क़ौमनि ॿिए पहुतो, जबलनि जे परियां उहे क़ौम रहंदा याजूज, ऐं ओरियां ॿिया क़ौम रहंदा, क़ौम ला यकादून यफ़क़हून क़ौला, कोन सम्झंदा ॻाल्हियूं न कंहिंजो नसीहत न कंहिंजी का शइ, जेके हू पाण पंहिंजे हुननि खे सम्झ में ईंदी उहे उन ते हलंदा। क़ालू या ज़िल क़रनैन, जेके ओरियां ॻोठ वारा जेके भला माण्हू उन्हनि याजूज उन्हनि चयो ज़ुल क़रनैन खे त असांखे इन याजूज माजूज मां जान छॾा, असांखे ॾाढो परेशान कयो अथनि, इन्नहुम मुफ़्सिदून फ़िल अर्द फ़हल, याजूज माजूज मुफ़्सिदून फ़िल अर्द, इहे ॾाढो फ़साद करण वारा आहिनि, फल नजअल ख़रजन अला अन तजअल बैनना व बैनहुम सद्दा, असीं तोखे कुझु मदद ॾियूं त तूं असांखे हिननि जे विच में ही डेम ठाह या इहो दीवार ठाह त असां हिननि में जान मां बचूं। क़ाल मा मक्कनी फ़ीहि रब्बी ख़ैर फ़अइनूनी, चवनि त ठीकु आहे अलाह साईं मूंखे तव्हां टेक ॾियो अलाह जे मदद सां इंशा अल्लाह बिक़ुव्वतिन अजअलु बैनकुम व बैनहुम रदमा, मां तव्हांजे हिननि जे विच में हिकिड़ी वॾी दीवार ठाहींदुसि जेकी उन दीवार जे सबब सां तव्हां हिननि खां बचंदो। तूनी ज़ुबर अल हदीद, लोह जा शिखूं जेके आहिनि, जीअं ॿुधायोसीं पहिरियां, उहे खणी अचो, हत्ता इज़ा सावा बैन सदफ़ैन क़ाल अंफ़ुक़ू, वॾनि देॻिन में रखे ऐं इहे इन्हनि खे बाहि करे लोह खे पाणीअ वांगुरु करे इहा दीवार ठाहियईं। इहा सॼी अॻ में आयतूं असां तव्हांखे इन जी शरह करे ॿुधाई हुई, सूरत अल कहफ़ ऐं सूरत अल अंबिया, त इहा जेके इन जो क़िसो सॼो क़ुर में ज़िक्र में आयो आहे। सूरत अल अंबिया में अलाह साईं चए थो हत्ता इज़ा फ़ुतिहत याजूज व माजूज वहुम मिन कुल्लि हदबिन यंसिलून, अलाह साईं चए थो सूरत अल अंबिया में 96 आयत में, जे हत्ता इज़ा फ़ुतिहत याजूज माजूज जेके दीवार सुराख करे निकिरंदा, वहुम मिन कुल्लि हदबिन, ईअं जीअं न लहंदियूं आहिनि कीलियुनि जूं लाड़ियूं, ईअं करे निकिरंदा, मिन कुल्लि हदबिन यंसिलून, यानी हर जॻह तां मथे हुजे या हेठि हुजे हो एॾो तेज़ अची निकिरंदा हुननि जी, यानी हुननि जी इहा तबियत हूंदी। हिते हदीस अज़ीम आहे हिकिड़ी उम्मुल मोमिनीन ज़ैनब इब्न जहश जी हदीस आहे, त उहा बि सहीह मुस्लिम में आहे, सहीह मुस्लिम जी हदीस आहे, न मुतफ़क़ सहीह मुस्लिम बुखारी में आहे। उम्मुल मोमिनीन ज़ैनब बिन्त जहश चए थी न रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दख़ल अलैहा फ़ज़िअन, नबी करीम आयो मूं ॾे तेज़ ऐं ॾाढो परेशान हो, फ़ज़िअन ऐं डपु जीअं नबी करीम थींदो आहे, त छा चयईं, ला इलाहा इल्लल्लाह, पहिरियों ॾिस अलाह जो ज़िक्र कयईं, वईलुन लिल अरब मिन शर्रिन क़द इक़्तरब, अरबनि जे लाइ वेल थियो, अरबनि जे लाइ पछाड़ी वेझे थी, फ़ुतिह अल यौम मिन रदमि याजूज व माजूज,
अॼु सुराख़ जेको आहे वॾो थी वियो आहे याजूज ऐं माजूज जे असांजे विच में उहो सुराख़ वॾो थी वियो आहे रद में याजूज माजूज मिथल हादा त उमुल मोमिनीन ज़ैनब चए थी त पंहिंजे अंगूठो ऐं अंगूठे जी जेकी विच में ॿी भरिसां पहिरीं जेके आङुर आहे उन ॿिन्हिनि खे मिलायईं ऐं चई मिथल हादा यानी इहे ॿई आङुरियूं मिलाए चई एतिरो सुराख़ अचे यानी वॾो थियो आहे त हिते उमुल मोमिनीन चयोसि या रसूल अल्लाह अना हलकु फ़ीना सालिहून या रसूल अल्लाह असां में जे सालिहीन हूंदा अञा अलाह जा वली हूंदा अलाह जा बुज़ुर्ग हूंदा अञा आलिम हूंदा अञा मुवाहिद हूंदा ऐं असां ख़तमु थी वेंदासीं क़ाल नआम नबी करीम चयो त हा इदा कथुरल ख़बस जे ख़बस वधी आहे यानी हिकिड़ियूं बुरायूं जेके लिके लिके माण्हू कंदा आहिनि ऐं ज़ाहिर बि कंदा आहिनि जे इहे वधी वियूं त पोइ खणी तव्हां में बुज़ुर्ग बि हुजनि वली बि हुजनि मुवाहिद बि हुजनि त बि इहे क़ौम निकिरंदियूं इहे क़ौम निकिरी ईंदियूं इहा हदीस मुतफ़क़ अलैहि सहीह बुख़ारी मुस्लिम में इन में असांखे दोस्तनि खे असीं चऊं था न के माण्हू चवनि था यार असीं पढ़ूं बि था सही बुख़ारी पढ़ंदव त इहे हदीसूं जेके विच में अचनि थियूं उन्हनि खे सम्झ में न ईंदी त हीअ कहिड़ी शइ आहे छो जो उते बुख़ारी मुस्लिम में त मुख़्तलिफ़ रिवायतूं मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं आहिनि ऐं टुकड़ो हिते टुकड़ो हुते त उन्हनि खे सम्झ में न ईंदी जेसिताईं कंहिं शेख आलिम वटि गोॾा झुकाए ऐं इल्मु सिखनि त उहे आलिमनि जो कमु कहिड़ो आहे त बुख़ारी मुस्लिम तिरमिदी मुस्नद मां हदीसूं जेके सभु गॾु करे किसो हिकिड़ो करे ठाहे असांखे सेखारींदा बाक़ी ईअं इंसान जो हुतां टुकड़ो पढ़ंदो हुतां टुकड़ो पढ़ंदो हुतां कॾहिं ज़िंदगी हू ॻाल्हि खे पूरो करे ठाहे न सघंदो ऐं सम्झ में न ईंदसि तॾहिं असांजा आलिम चवंदा आहिनि मनकान शेख़ किताबु कान सक़तो अख़्तरो मिन सवाबे जेको न किताब सिर्फ़ु पढ़ंदो त उन्हनि जा ग़लतियूं सही कमनि खां घणियूं हूंदियूं ग़लतियूं सही खां तमामु घणियूं हूंदियूं छाजे लाइ छो जो हुनखे सम्झ में ॻाल्हि न ईंदी केरु हिनखे शेख हुजे न इहे ॻाल्हियूं हुननि खे मेड़े गॾु करे हिकिड़ी शइ ठाहिजे हुतां काठी हुतां काठी त पोइ छित ठहंदी बाक़ी ईअं हुनखे कॾहिं ज़िंदगी गुज़री वेंदी त हिकु बुख़ारी में हिकिड़ी हदीस वरी ॿी मुस्लिम में हूंदी टी तिरमिदी में हूंदी त हू कॾहिं सम्झंदो त हीउ किसो पूरो कीअं थिए तंहिंजे करे आलिम जेके हक़ जा आहिनि ऐं तौहीद जा आहिनि उन्हनि जो इहो ई कमु आहे त हदीसूं गॾु करे बुख़ारी मुस्लिम तिरमिदी सिहा सित सभिनि मां पोइ किसो पूरो करे चवंदे भाई शइ वठि तयारु कर सो इहो आहे जेको इंसानु गोॾा झुकाईंदो आलिमनि वटि सिखंदो त इन में इहो वॾो फ़ाइदो थो थिए इंसानु कोशिशि करे जंहिं वटि ॻोठ में शहर में को आलिम आहे नंढो आलिम हुजे वॾो आलिम त उन वटि गोॾा झुकाए वेही इल्मु सिखे ते हदीस अबू हुरैरा जी बि आहे उहा आहे मुस्लिम में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो फ़तह अल्लाह मिन रदम याजूज व माजूज मिस्ल हादा वअक़द बैन तिस्ईन नबी करीम चयो ॿिनि अंगुरनि जे विच में अबू हुरैरा जे अॻियां ऐं चयो हेतिरो सुराख़ याजूज माजूज जो निकिरण जो थी वियो आहे अचे थी वॾी जेकी हदीस अबी सईद अल ख़ुदरी हदीस इहा आहे सही बुख़ारी मुस्लिम इन जो थोरो ज़हन कजो हदीस वॾी आहे पर इंशाअल्लाह तकिड़ो तर्जुमो करे ॿुधायां थो त अबी सईद अल ख़ुदरी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रिवायत करे थो क़ाल यक़ूलु अल्लाहु तआला या इब्न आदम अल्लाह ताला चवंदो आदम खे क़यामत ॾींहुं आदम उथी फ़यक़ूल लब्बैक व सअदैक अल्लाह ताला खे चवंदो हाज़िर अल्लाह साईं मां जीअं तव्हां चवंदे उल ख़ैरु फ़ी यदैक जीअं सभु ख़ैरु तो में आहे अल्लाह जीअं तूं चवंदे असीं कंदासीं त आदम खे चवंदो उख़रुज बाअथ नार त आदम खे चवंदो उथी जेके दोज़की आहिनि उन्हनि खे कढु क़ाल वमा बाअथ नार आदम चवंदो या अल्लाह कहिड़ा जेके दोज़की आहिनि क़ाल मिन कुल अल्फिन तिसअतुन व तिसअ व तिसईन त आदम खे चवंदो त उथी हर 1000 मां 999 दोज़क जे लाइ कढु फ़इंदहु यशीबु सग़ीर हिते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त हर जेके माण्हू हुते हूंदा उन्हनि जा वार अछा थी वेंदा जेके उम्मत तूं मां सभु बीठा हूंदासीं उते त उते जेके नौजवान हूंदा उन्हनि जा वार अछा थी वेंदा इहा ख़बर ॿुधी वतदअ कुल्लु ज़ाति हमलिन हमला जंहिंखे माई औरत खे पेट हूंदो ॿाहिरि किरी पवंदुसि इन डप खां उतर अन्नास सुकारा वमा हुम बि सुकारा ऐं जेके ईअं हुन ख़ौफ़ ऐं डप मां ईअं जीअं नशे में हूंदा आहिनि माण्हू हेॾे होॾे लुॾंदा आहिनि ईअं पिया लुॾंदा ऐं हुननि खे नशो न हूंदो सिर्फ़ु इन ख़बर मां त हाणे हर हज़ार मां हिकिड़ो थो बचे त उहो एॾो माण्हुनि खे डपु थींदो अलाह साईं असांखे तव्हांखे सभिनी खे बचाए वलाकिन अज़ाब अल्लाह शदीद अल्लाह जो अज़ाब वॾो आहे तंहिंजे करे नबी करीम चए थो माण्हू लुॾंदा ॼण के नशे में आहिनि क़ालू या रसूल अल्लाह सहाबिन चयो या रसूल अल्लाह ऐन ज़ालिकल वाहिद कहिड़ो असां मां उहो बचंदो जे एतिरा हज़ार मां हिकिड़ो माण्हू बचंदो जन्नत ॾे ॿिया सभु ॿिया जेके हूंदा इहे सभई दोज़क ॾे वेंदा
त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो अबशिरू बिशारत ॾिनई फ़इन मिनकुम रजुलन वमिन याजूज वमजूज अल्फन चई तव्हांखे बिशारत नबी करीम असांखे बिशारत ॾिनी आहे त तव्हां न ॾिजो तव्हां मां हिकिड़ो हुननि मां हज़ार याजूज माजूज मां दोज़ख ॾे वेंदा सुम्म क़ाल वल्लज़ी नफ़्सी बियदिही इन्नी लअरजू हिते नबी करीम कसम खणे थो त अल्लाह जो नालो वठी कसम खणे थो त इन्नी लअरजू अन तकून रुबअ अहलिल जन्नह मां चवां थो त अल्लाह करे त यानी मुंहिंजी उम्मत जन्नत जो टियों हिसो हुजे रुबअ अहलिल जन्नह फ़कबरना त सभिनि साहिबनि अल्लाह अकबर चयो त चई वल्लज़ी अन तकून अर्जू अन तकून थुल्थ ॿ हिसा जे अलाह करे त मुंहिंजी उम्मत जन्नत जी बि हुजे वरी बि असीं चयो फ़कबरना फ़क़ालू अर्जू अन तकून निस्फ़ अहलिल जन्नह वरी हुन चयो अल्लाह अकबर त नबी करीम चयो त अल्लाह कंदो त मुंहिंजी उम्मत अधु जन्नत में हूंदी अधु जन्नत जा मुंहिंजी उम्मत में हूंदा अर्जो अन तकून निस्फ़ अहलिल जन्नह फ़कबरना फ़क़ाल मा अंतुम फ़िन्नास नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो इल्ला कश्शअरति सौदा त तव्हां न ॾिजो तव्हां ईअं हो जीअं न कश्शअरति सौदा जीअं वॾो ढोर हुजे ढॻो हुजे फ़ी जिल्दि सौरिन अबियद जीअं न को वॾो यानी ढॻो यानी जानवर हुजे ॾांद हुजे कारो हुजे न सौदा हिकिड़ो तव्हां कारो वार अछे ढोर में हुजो यानी सॼो ढोर ॾांद हिते सौरुन अबियद सौर चवंदा आहिनि इन खे ढोर खे त हिकिड़ो अछो ढोर हुजे त उन में हिकिड़ो वार कारो हुजे त तव्हां उहो अछे वार जेको अछे ढोर में कारो वार जेको मुंहिंजी उम्मत सॼी उहा एतिरी घटि हूंदी ॿिया जेके हू ॿिया याजूज माजूज हूंदा इहा हदीस जेकी आहे मुत्तफ़क़ फ़ी सहीह बुख़ारी मुस्लिम त ॾिसो त हू केतिरा घणा आहिनि असीं थोरा आहियूं पर अलाह साईं असांखे इन्हनि शयुनि खां बचाईंदो मक़सदु आहे त अलाह साईं असां तव्हांखे बचाए इन याजूज माजूज खे अचण खां अॻे ई फितने इन खां वॾे खां ऐं इंसान गुनाहनि पंहिंजनि खां बचे अलाह खे यादि करे तिलावत क़ुर जी करे छो जो अलाह ताला जेको इंसान जेको तिलावत घणो करे थो उनजी दिलि खे साह ॾींदो दिलियूं मरी थी वञनि जीअं न वणनि खे पाणी न ॾिबो आहे त दिलियूं वरी वेंदियूं आहिनि त दिलियूं बि ईअं आहिनि जेसिताईं उन्हनि खे मथां आसमानी न मिलंदो साह त उहे दिलियूं मरी वेंदियूं इंसान जो इहो तिलावत कंदो ज़िक्र कंदो निमाज़ पढ़ंदो त अलाह साईं असांखे तव्हांजी दिलनि खे जहिड़ो करे ऐं असांजी अखियुनि मां पाणी सधई अचे छो अलाह जे डप खां असांखे तव्हांखे अलाह ताला इहा ख़शिया सधई दिलि में ॾिए अलाह साईं असांखे इन फितननि खां बचाए हादा वल्लाहु आलम सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद